कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर मुतासिरनि जी बहाली बाबति आला सतही इजलास थियो। इजलास में पड़ेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, सूबाई वज़ीर मुकेश कुमार, ख़ास मुआविन रसूल बख्श चांडियो, चेयरमैन NDMA मवासिलात वारे वफ़ाक़ी सेक्रेटरी NDMA अमलदार, सूबाई सेक्रेटरियुनि ऐं ॿियनि लॻपियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में सूबाई टास्क फोर्स क़ाइम करण ते इत्तिफ़ाक़ कयो वियो, जॾहिं त रेलवे ट्रैक जी बहाल करण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सूबाई टास्क फोर्स वफ़ाक़ ऐं सूबाई रिलीफ गर्ड्स ऐं रेस्क्यू जे हवाले सां कमु कंदो। उन मौक़े ते वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां नेशनल हाईवेज़ जी बहाली लाइ नेशनल हाईवेज़ अथॉरिटी खे हिदायतूं पिणु जारी कयूं वयूं। मुराद अली शाह चयो त बरसातुनि सबबि वॾी तबाही आई आहे। असांखे हिकु टीम थी कमु करणो पवंदो। जेसिताईं मुतासिरनि जूं ज़रूरतूं पूरियूं न थींदो, कमु जारी रखियो वेंदो। हिन वक़्त ताईं 1,55,059 ख़ैमा मुतासिरनि खे ॾेई चुका आहियूं। वधीक 4,06,500 ख़ैमनि जो ऑर्डर ॾिनो आहे। इजलास दौरान पड़ेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ॻाल्हाईंदे चयो त इमदादी सामान जी ख़रीदारी में जेके बि मुश्किलातूं आहिनि, उन्हनि खे गॾिजी वेही हल करणु घुरिजे। इजलास जो मक़सदु वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत पारां गॾिजी मुतासिरनि जूं ज़रूरतूं पूरियूं करणु आहे। 10 लख ख़ैमनि ऐं 30 लख मच्छरदानियुनि जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असांजा माण्हू मुश्किल वक़्त मां गुज़री रहिया आहिनि। हिन मुश्किल वक़्त में असांजो फ़र्ज़ आहे त उन्हनि जे मसइलनि खे हल कयूं। डिमांड तमामु वधीक आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाण सखर जो दौरो कयो, ख़ैमनि ऐं मच्छरदानियुनि लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PTMA ज़रूरतूं पूरियूं करण में असांजी मदद करे। PTMA डैशबोर्ड बणाए जीअं ज़रूरतुनि ऐं सामान जी पहुच जी ख़बर पइजी सघे। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त सिंध हुकूमत खे वफ़ाक़ पारां हर तरह जी मदद कई वेंदी।